वरे खबर कान अॼु रिश्ते वारनि भला देर कई आहे छो भला? राब्ते में आहिनि अची वेंदा। ॿुध रमू, तूं मुंहिंजो दोस्त आहीं। मोटो खे इन लाइ घुरायो आहे जिथे मुंहिंजो रिश्तो करण था हलूं न, उते ठके ठुके ॻाल्हाइजां। उते उन्हनि खां माल कढणो आहे, पूरा 20 एकड़ ॻाल्हाइजां ज़मीन जा, पूरा 20 एकड़। तूं चुप करे वे, उन्हनि सां ॻाल्हाइण मुंहिंजो कमु आहे, ठीकु आहे न? अदा शैम्पू खान रमू खे घुरायो हुई न, हाणे पाण रमू ॻाल्हाईंदो न, होॾींदो न पाण ई। हल त हलूं, तकड़ा हलो, तकड़ा हलो। वड़ेरो खबर बस इंतजार पियो करे। भली करे आयो, भली करे आयो। अरे छोरा पासे दी पहिरे तो पई जिकेड़ो इज्जत वारो आहे। चाल खबर खान, खुशो खैर मजे में। चाल खुश खैर मजे में। वे बाबा वे। अरे थोरो परे थी फुलिया टंग में छा थियो दई? हाँ वडेरा शैम्पू खान, ॿियो सभु ख़ैर आहे? हाँ वडेरा खबर खान, सभु ख़ैर लॻो पियो आहे। हाणे रमू तूं हिन सां गॾियो कीअं आयो आहीं? चाचा रिछ दोस्त आ मुंहिंजो, मिंथ कई चई गॾियो हल मूंसां, तंहिंजे करे मां गॾु आयो आहियां। हा हा, अदा शैम्पू मृत्यु करे घुरायो अथसि। माना रिश्ते जे बारे में रमू ॻाल्हाईंदो न? बिल्कुलु बिल्कुलु वडेरा खबर खान, हिन जे पारां मां ई ॻाल्हाईंदसि। पर हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई, तव्हां हिते अछ पटाए ते खटूं लॻाए वेही रहिया हो, उतां या घर में कोन विहारियव? घर ऐं ओताक में इज़त न आहे, अॻिते ॻाल्हि खे वधायूं। सही ॿुधा, हे वरी पाण कहिड़ो इज़त वारो आहे। बहरहाल ठीकु आहे, तव्हां पंहिंजी डिमांड ॿुधायो। अरे जट, डिमांडूं त तव्हां ॿुधाईंदो न, असां वरी कहिड़ी ॿुधाईंदासीं? हा ॿुधाईनि जेको तोखे मूं चयो। हा हा, इहो दाज में छोकिरे असां खे 20 एकड़ ज़मीन खपंदी। छो पिंस जी बाछाई आया? खबर खान, जे डिमांड पूरी न कंदे त असां रिश्तो कोन कंदासीं, हलूं बस। हाँ हाँ हाँ, तकड़ न कयो, तकड़ न कयो। खबर खान ठीक आहे, 20 एकड़ ज़मीन ॾिनीमांसि। इहो अदा शैम्पू खे 4 व्हीलर गाॾी बि खपंदी। अरे छा थो चए वापदाई ॾाकण, तो त इहा मूंसां ॻाल्हि कोन कई हुई। ठीकु आहे, इन में बि त पंहिंजो फ़ाइदो आहे न, इहा बि त मिलंदी न, कहिड़ो तुंहिंजे घरां थी वञे। सही ॿुधा, सही थो ॿुधाईं। खबर खान छा थो चई, 4 व्हीलर गाड़ी ॾींदो न? कयो मां कारो मां, पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। हा हा ॿुधा ॿुधा, वडेरा खबर खान ॿुधा। छोरी मुहारी कारी अथव? सही ॿुधा। छा सही ॿुधा? छोकिरी कारी त मां शादी कोन कंदोमांसि। कारी सां केरु कंदो शादी? अरे ॼट रंग जी कारी आ। न न न, भले भले, मां शादी कोन कंदोमांसि, रंगी कारी आहे छोकिरी। वाह वाह शैम्पू खान वाह, मूं त सम्झो हो तूं खाली लूसी ही, पर तूं बेगरत भी निकरी पई। कारी आहे त पोइ छा थी पियो यार? छा कारी इंसान ना आहे? छा कारी जज्बात ना आहिनि? कारी खे त खुदा ई ख़लकियो आहे यार। हुआ कारी आहे त तूं हुन सां शादी न कंदे? कारी जी शादी त थींदी, बिल्कुलु शादी थींदी हुनजी, ऐं हुन सां शादी मुंहिंजो दोस्त कंदो ही। ही छा थो चई बा? छा थी पियो, तूं त कारो ही। न न, मां शादी कोन कंदसि। बस करे वेड़े, रमू अॻे वठी आया हो, शादी कोन था कयो। खबर कान, रिश्तो मंज़ूर आहे, असांखे क़बूल आहे। ठीक आहे।